कंदा आहियूं हज थींदो आहे असां हीअ जेका ख़ुशी करे कहिड़े कहिड़े हिसाब सां करे रहिया आहियूं तव्हां कॾहिं जाइज़ो वरितो आहे त असां सिंध जी केतिरी इबादत कई आहे असां सिंध जे लाइ छा कयो आहे असां सिंध जी कहिड़ी ख़िदमत कई आहे तालीम आहे गुरबत आहे ऐं बेरोज़गारी आहे उन्हनि जे लाइ असां छा कयो आहे तंहिंजे करे अवां सभिनी खे गुज़ारिश कंदुसि त इन ॻाल्हि ते तव्हां गौर करियो ऐं अॼु खां वठी असां हिकिड़ो वचन कयूं त असां जॾहिं अॻिए साल सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हायूं त असां पाण सां खणी अचूं बल्कि आउं बाजिद खे ऐं ॿियनि दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि त इन सां गॾु हिकिड़ो सेमिनार हुअणु खपे उन में असांजा दोस्त उहे पंहिंजो साल जूं जेके हुननि जूं कारवायूं आहिनि जेके हुननि सिंध जी ख़िदमत कई आहे चाहे उहा इज्तमाही हुजे चाहे उहा इंडिविजुअल हुजे मगर उन ते सेमिनार थियणु खपे ऐं अॼु खां असांजो वचन करियो असां इनखे नथा मल्हायूं त बसि असांखे हिकिड़े ॾींहं में टोपी ऐं अजरक ॾेखारिणो आहे मगर असांखे अॼु खां वठी अॻे साल ताईं सॼे साल ताईं तव्हां पंहिंजे हिते वेही जेके हिते आहिनि जेके सिंध मां आया आहिनि सभिनी खे गुज़ारिश आहे त पंहिंजे हुकूमतूं कुझु न थियूं कनि हाणे हाणे असांखे पंहिंजो पाण कुझु न करिणो आहे तंहिंजे करे पंहिंजे ॻोठनि में माण्हुनि खे सुझाव ॾियनि माण्हुनि खे शुरू ॾियनि पंहिंजे तरफ़ां कुझु तालीम ते करणु ख़िदमत करे सघो था इबादत करे सघो था ऐं आइंदा साल असां हिते मां दुबई में आहियां अॻिए साल असां बाक़ाइदा सेमिनार कंदासीं ऐं उन दोस्तनि खे सिंध मां बि घुराईंदासीं जाइज़ो वठंदासीं त असां सिंध जी इबादत कई आहे सिंध जी असांखे ख़िदमत कई आहे